बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। नंढा हूंदा हुआसीं त जॾहिं बि स्कूल ॾां वापसि मोटंदा हुआसीं त अक्सर करे थेला उछले ऐं असां किताब उते ई पिया हूंदा ऐं ॿाहिरि क्रिकेट या रांदि खेॾणु वेंदा हुआसीं। अक्सर करे त मानी न खाईंदा हुआसीं त बाबा अम्मा वारा रड़ियूं कंदा हुआ त मानी खाओ पोइ वञो। मानी खाए ऐं दोस्त रड़ियूं कंदा अचो अचो त क्रिकेट खेॾूं हले। ईअं ई क्रिकेट पिया खेॾूं हुते त जीअं आमतौर ते ॿार रांदि खेॾंदा आहिनि वेठा त हिकिड़े ॾींहुं हिकिड़े छोकिरे जीअं ई बाल खे बैट हईं शॉट हईं त बाल जी मुॾे आयो त मां बाल खणी उछलियो जो त हिकिड़ो छोकिरो रनिंग कंदो पियो अचे त उनखे पुठीअ में लॻो त छोकिरो कारिजी वियो सफ़ा विढ़ण भॻो पियो अचे। समूरा छोकिरा गॾु थी विया पाण में त छा थो चई त मां हुनखे चवां पियो त ग़लती थी वई मूंखां सॉरी ऐं मां ॼाणी बुझी न आयो मूंखे इतफ़ाक़ सां लॻी वियो। उहा ॻाल्हि मञे कोन पियो। 10-15 मिंट बहस हलियो त बि चई न मां माफ़ु न कंदुसि सॉरी छाजी मूंखे धकु लॻो आहे मां एतिरो हिसाबु वठंदुसि। नेठि जो छोकिरा ॿिया रांदीगर जेके हुआ हुते रांदि खेॾूं पिया जेके उहे गॾिजो थी विया त हुन चए बसि मां क्रिकेट न खेॾंदुसि। पोइ केतिरा ई हफ़्ता हुन असां सां रांदि न खेॾी हुई। हिकिड़ो लफ़्ज़ जॾहिं हुनखे चयो वियो त मूंखे माफ़ु कर सॉरी मूंखां ग़लती थी वई जेकॾहिं उन जॻह ते उहो माफ़ु करे छॾे हा त उहा दोस्ती उहो रिलेशनशिप उहो तालुक़ु उहो वास्तो या उहा खिल भोग या उहा मज़ाक़ उहे यादूं जेके ठहनि थियूं उहे अञा वधीक बहितर ठहंदा। त ईअं स्कूल वेंदा हुआसीं त सूज़की निकिरंदियूं असांजे ॻोठ जे ॿाहिरां रोड तां त पोइ असां डुकी पहुचंदा हुआसीं सूज़कियुनि ते हुनजी टाइमिंग अहिड़ी रखियलु हूंदी हुई जो पहुची न सघंदा हुआसीं। त हिकिड़े भेरे असांखे सूज़ुकी सवेल मिली वई त असां जेके हुते ॻोठ जा हुआसीं छोकिरा या शागिर्द उहे स्कूल जो पहुतासीं वञी त उन ॾींहुं हेडमास्टर खे ॾाढी कावड़ हुई चिड़ हुई गुसो हुयो हुनखे जो गुसो हुयो त हिकिड़ो छोकिरो आयो हुनजी साइकिल का पंचर थी पई रस्ते ते त जंहिं वक़्तु जो उहो आयो त हर ॿार जी पंहिंजी हिकिड़ी नफ़्सियात थींदी आहे पंहिंजी हिकिड़ी सोच थींदी आहे भउ हूंदो आहे ख़ौफ़ हूंदो आहे ऐं उन बुनियाद ते ई ज़िंदगी बसर कंदो आहे या हुनजी नफ़्सियात ते उहो असरु रहंदो आहे हमेशह जे लाइ। त उहो छोकिरो रोअण जहिड़ो थी वियो छो जो हेडमास्टर ॿियनि खे लकिड़ो पियो हणे हुन टाइम में ॾाढा लकिड़ा हणंदा मार ॾींदा पनिश कंदा हुआ। त हुन छोकिरे चयसि त सॉरी मूंखां सर ग़लती थी वई तव्हां माफ़ु कयो छो जो गाॾी इहा साइकिल पंचर थी पई ऐं मां कोशिशि कई पहुचण जी असेंबलीअ ते या टाइम ते पर मां न पहुची सघियो हुयुसि। त बि हेडमास्टर हुनखे 2-3 लकुड़ हयां हुया त उहा ॻाल्हि नंढड़ी हुई पर उहा अञा ताईं मुंहिंजे ज़हन ते वेही रही त जेकॾहिं उहो हेडमास्टर हुनखे छॾे ॾिए हा त उहो ॿारु हुनजी सोरीअ मां कुझु न कुझु सिखे हा। हालांकि उहो ॿारु थींदो आहे की ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके मोस्टली लेट ईंदा आहिनि पर उन्हनि जी बि का कंडीशन हूंदी आहे या उन्हनि जी बि का मजबूरी हूंदी आहे उन्हनि जी का शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हू उन वक़्त ते न पहुची सघंदा आहिनि पर जेकॾहिं उन मौक़े ते उहो उस्तादु हुनखे सोरीअ जो जेकॾहिं अहमियत ॾियारे हा या हुनखे माफ़ु करे हा त उहा हुनजी नज़र में अहमियत वधीक थिए हा उन शइ जी यानी हू दरगुज़र करणु माफ़ु करणु सिखे हा नंढी उमिरि में। हाणे त उहो छोकिरो अलाए किथे आहे मूंखे ख़बर न आहे पर उन शइ जो असरु असांजे ज़हन ते हमेशह रहे थो पियो। यूनिवर्सिटीअ में पहुतासीं हिकिड़ी प्राइवेट यूनिवर्सिटी में मां पढ़ंदो हुयुसि त उते मौसम जी हाणे तब्दील थी थिए पई ईअं मौसम तब्दील जो थिए पई त मूंखे फ्लू थी पियो बुखार थी पियो त को असाइनमेंट हुई उहा असाइनमेंट असांखे ॿिए ॾींहं ते जमा कराइणी हुई त 2-3 ॾींहंनि खां मूंखे जो बुखार हुयो त मां उहा असाइनमेंट पूरी न करे सघियो हुयुसि। त जंहिं महिल टीचर जो चेक पियो करे उहा असाइनमेंट ॾिसे पियो त जंहिं वक़्तु मुंहिंजे भरिसां आयो त मां चयोमांसि सॉरी सर चई वाट सॉरी। मुंहिंजो अंदाज़ एॾो माना सख़्तु हुयो लहजो जो उहे लफ़्ज़ मूंखां अञा ताईं नथा विसरनि हालांकि रिसेंटली इहा ॻाल्हि आहे त जेसि ताईं असां कंहिंजो क़दुरु नथा कयूं कंहिंखे वैल्यू नथा ॾियूं कंहिंखे अहमियत नथा ॾियूं तेसि ताईं असां वटि दरगुज़र वारो मादो मुआशिरे में पैदा ई कोन थो थिए पियो। जेसि ताईं माण्हू कंहिंखे दरगुज़र नथो करे ॻाल्हियुनि खे ऐं उन्हनि ख़ासि ॻाल्हियुनि खे अहमियत नथो ॾिए नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि खे माण्हू पोइ ते उछले नथो तेसि ताईं ज़िंदगी आसान नथी थिए पई। कुझु ॾींहं अॻ में
ॿ छोकिरा हिते स्कूल में विड़ी पिया जिते मां हेड मास्टर आहियां। त उहो छोकिरा जो विड़ी पिया त मां उन्हनि खे सॾु कयो त हिकिड़े छोकिरे चयो सर मां लिखां पियो वेठो त हीउ मज़ाक में आयो आहे, मुंहिंजी बुक जो फेयर बुक जो पनो फाड़े छॾियो अथई। त उहो छोकिरो रोअण जहिड़ो जंहिं पनो फाड़ियो चयईं सर मूंखे ग़लतीअ में ॿिए छोकिरे धिको ॾिनो त मां उन बुक ते वञी किरियुसि त उहो बुक ते पनो फाटी पियो। बुक वञी हेठि किरियो, मां मौज़रत थो कयां, सॉरी थो कयां हुनखे। त उहो पियो चए न मां माफ़ु न कंदुसि। त मां हुनखे दड़को ॾेई चयो त थींदो केरु आहे तूं कंहिंखे माफ़ु करण वारो। पहिरीं ॻाल्हि त जेका माफ़ु करण वारी कुवत आहे सिर्फ़ु अलाह सां ई आहे। तव्हां असांखे का सघ कान्हे का त कंहिंखे माफ़ु कयूं या दरगुज़र कयूं। हिकिड़ी आम नंढड़ी हिकिड़ी दुआ आहे जेका माण्हू जेकॾहिं हमेशह घुरंदो रहंदो त हुनजो असरु तव्हां असांजी शख़्सियत ते बहितर नमूने सां पइजी सघे थो। जेका मुंहिंजी पसंदीदा दुआ बि आहे त अलाह साईं जिन बि माण्हुनि खे मूं सतायो आहे मां उन्हनि खां माफ़ी थो वठां, उन्हनि जी दिलि में रहम विझ त उहे मूंखे माफ़ु कनि ऐं तूं बि मूंखे माफ़ु कर। ऐं जिन माण्हुनि मूंखे सतायो आहे अलाए कहिड़े सिचुएशन में, अलाए कहिड़ी तकलीफ़ में, अलाए कहिड़े हालात में उन्हनि मूंखे सतायो हुयो, मां उन्हनि जे तरफ़ां तव्हां खां माफ़ी थो वठां अलाह साईं त माफ़ु कर। जॾहिं असां हिक ॿिए खे माफ़ु कंदा आहियूं त एतिरा हल्का थी पवंदा आहियूं जो असांजे ज़हन जो जेको बोझ हूंदो आहे, जेको वज़न हूंदो आहे उहो ख़तमु थी वेंदो आहे। असांजे शऊर वधणु शुरू कंदो आहे ऐं उन में जेको आहे सो ग्रोथ थियणु शुरू थींदी आहे ऐं मुआशिरो हिकु बहितरीनु रस्ते ते हलणु शुरू थींदो आहे। तंहिंजे करे दरगुज़र करणु सिखो, माफ़ु करणु सिखो त जीअं अव्हांखे बि अॻिते हली माफ़ु कयो वञे। ईअं कीअं थो मुमकिन थी सघे त हिकिड़ो माण्हू इंसानु ॿिए कंहिंखे माफ़ु नथो करे ऐं हू तवक़ो रखे थो त अलाह साईं हुनखे माफ़ु करे। जेसिताईं तव्हां कंहिंखे माफ़ु नथा कयो, तव्हां कंहिंखां माफ़ी नथा वठो, तेसिताईं ईअं कीअं था उमेदु रखो त अलाह साईं तव्हांखे माफ़ु कंदो। छो जो जन्नत में जंहिं बि माण्हूअ जो, जन्नत में इख़्तिलाफ़ वारो माण्हू वञी नथो सघे, छो जन्नत में कंहिंसां इख़्तिलाफ़ न हूंदो। दुनिया में जंहिंजो इख़्तिलाफ़ आहे, जेकॾहिं उहो इख़्तिलाफ़ ख़तमु कयो थो वञे त उहो माण्हू जन्नत में वञी सघे थो। इहा आम ॻाल्हि आहे, हिकिड़ी कॉमन ॻाल्हि आहे, हिकिड़ी सम्झ जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी अक़ल जी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे दरगुज़र करणु सिखो, माफ़ु करणु सिखो त जीअं ज़िंदगी असांजी आसान थी सघे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।